आही सिंध महजी मां जिनो सॾे अवामी न्यूज़ आही सिंध महजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जरवार मां ख़बर ॾींदा हलूं त जरवार वेझो ॻोठ अबलगढ़ी में अज़ीम आलीशान जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं सईद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी ख़िताब कयो। जलसे में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हज़ारनि जी तादाद में जमायत जलसे गाह में शिरकत कई है। होॾां अबलगढ़ी जे रवासी ग़ुलाम रसूल बोज़दार जी यादि में जलसो मुनक़द कयो वियो। होॾां जलसो अॻूणे यूसी चेयरमैन सईद खान बोज़दार, मुनीर अहमद बोज़दार, नूर मोहम्मद खान बोज़दार जे तावन थी गुज़रियो। जलसे में ईंदड़ माण्हुनि खे नगर पिणु तक़सीम कयो वियो। जलसे जो महिमान ख़ास कंबर वारो साईं सईद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी ख़िताब कंदे फ़क़ीरनि खे सलवात सगोरी पढ़ण, 5 वक़्त निमाज़ क़ाइम करण लाइ चयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में पिणु बयान कयो। हज़रत अली अलैहिस्सलाम, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी कुर्बानीनि जो बि ज़िक्र कयो वियो। होॾां जलसे जी सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां तलाशी वरिती वई। जलसे खे ख़िताब बाद मुसलमान भाइरनि लाइ मुल्क जी ख़ैर लाइ पिणु दुआऊं घुरियूं वयूं। बाद में जलसो इख्तिताम पज़ीर थी वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।